लंघजी वञा। संत ईश्वरदास ॾाढी ग़रीबी हालत में हूंदा हुआ। लक्ष्मी माता खे दया आई, भगवान के चएती प्रभु हिन खे कुछ जो। भगवान खिलण लगा। खिलो छो था? भगवान चवनि था लक्ष्मी तू मुंहिंजे भक्तन खे न सुञाणे। छो प्रभु? अरे तोखे पतो कोन अथई हे मूंखे छॾे कुछ न चाहींदा आहिनि। ग़रीबीअ में रहंदा, ठोकर खाईंदा, अपमान सहंदा, कष्ट सहंदा, जिंदगी भर दुखन में रहंदा पर प्रसन्न रहंदा। दुखन में भी रहंदा पर दुखी न थींदा। हे मुझे प्रेम में ही मस्त रहंदा आहिनि। लक्ष्मी माता चेती ॾाढो कठोर दिल तो तव्हांजो। ये सब ॻाल्हियूं न ॿुधायो मूंखे। तव्हां त सर्वकला समर्थ आहियो न, हिनखे जो छोन था। मां मञा थी ठीकु आहे, हिननि खे वीचारनि खे समता आहे, धीरज आहे, इन जो मतिलबु तव्हां उन्हनि खे दुखनि में रखंदव। भगवान चवनि था लक्ष्मी तू समझे नथी। अरे वाह, मां नथी समझां, ईअं कीअं? कबीर साहब चवनि था कमलापति कमला नहीं जाना। हाँ, कहिड़ी अद्भुत ॻाल्हि आहे कि भगवान खे उन्हनि जी धर्म पत्नी लक्ष्मी माता भी नथी समझे। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की जय। कहिड़ी अद्भुत ॻाल्हि आहे ॿुधायो। लक्ष्मी माता चरण सेवा जी प्रधान भक्त आहे। नव भक्तियूं थींदियूं न, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम। पाद सेवन, चरणन जी सेवा जी लक्ष्मी माता को केर भक्ता हूंदी वॾी ॿुधायो। जॾहिं बि तव्हां ॾिसंदव कथा ॿुधंदव त लक्ष्मी माता चरण थी दबाए। चओ हरे राम। तव्हां ॿुधायो घणा पेर दबाया आहिनि पतीअ जा? हाँ, सच ॿुधायो। रोज़ कलाक, अधु कलाक, 15 मिंट, 5 मिंट भी न। वो भी जॾहिं सूर पएसि वीचारे खे दाह करे तॾहिं अची पेरनि खे वठोसि त ॿी ॻाल्हि आहे। हिकिड़ी अम्मा खां पुछियो मां, हुते मंगली बाई हुई, मंगलू राम जी धर्म पत्नी, तव्हां त सुञाणोसि? हाँ, मां चयोमांसि अम्मा वीचारो मंगलू राम पेरनि में सूर तो पएसि पियो, रोज़ पेर दबाईंदी आहे? चई वरी न चइजो भैया कुझु छो। चई मूंखे त अहिड़ो तपायो अथई, अहिड़ो क्रोध में कयो अथई, तव्हां चओ था पेर दबायां, मां जो वस हले त गलो दबाए छॾियांसि। चओ हरे राम। लेकिन धन आहे लक्ष्मी माता वीचारी जेकी सदा भगवान जा चरण दबाईंदी रहंदी आहे। अष्ट सिद्धि नव निधिन जी दात्री आहे। आहा, ज्ञान जो स्वरूप आहे। भगवान जे अर्ध वक्ष स्थल में लक्ष्मी माता जो निवास आहे। अनंत सुंदर मनमोहनी आहे माता। भगवान जे हृदय के रास अचण वारी आहे। उहा लक्ष्मी माता पंहिंजो मान शान सम्मान छॾे करे ऐं सॼो ॾींहुं चरण दबाईंदी रहंदी आहे भगवान नारायण जा। लेकिन कबीर साहब चवनि था कमलापति कमला नहीं जाना। उहा लक्ष्मी माता भी भगवान खे नथी समझी सघे। चेती ईश्वर दास खे कुछ जो, वीचारो ग़रीब आहे। भगवान चवनि था अच्छा तूं ॾेसि। हा बस या मूंखे आज्ञा त कयो न। हाणे ॾिसो मां कीअं हुनखे बिल्कुलु समृद्ध थी करे छॾियां। लक्ष्मी माता 8 सिद्धियूं 9 निधियूं मोकिलियूं। उन में रिद्धियूं सिद्धियूं साक्षात देवीअ जो रूप धारण करे अची करे साम्हूं बीठियूं। अरे प्रणाम देवियूं, तव्हां केरु आहियो? हाँ, चई महाराज असां रिद्धियूं सिद्धियूं आहियूं, असांखे भगवान मोकिलियो आहे लक्ष्मी माता। अरे प्रणाम प्रणाम। भगवान ख़ुशि आहिनि, प्रसन्न? चयूं त प्रसन्न आहिनि, ॾाढो ख़ुशि आहिनि। भगवान मूंखे यादि कंदा आहिनि? हा हा, भगवान त हमेशह तव्हांखे यादि कंदा आहिनि। हाणे असांजे मन जी ॻाल्हि ॿुधो। लक्ष्मी माता खे दया आई आहे। उहा चए थी तव्हां असांखे स्वीकार कयो। सम्झो था रिद्धियूं सिद्धियूं, उनजो हिकु अंश आहे बसि समृद्धि धन दौलत। रिद्धियुनि सिद्धियुनि में सभु अची वियूं। मन जी ॻाल्हि सम्झी वञणु, रूप बदिले छॾणु, अंतर ध्यानु थी वञणु, कई तरह जी ॻाल्हियूं थींदियूं। हिन महिल छा थो थिए? तव्हां वेठा आहियो सूरत में, हरिद्वार में छा थो थिए? हर की पैड़ीअ ते तव्हां हिते बिना मोबाइल खोले या अखियूं बंदि करे ॾिसी था सघो। ये सभु रिद्धियूं सिद्धियूं थींदियूं। तॾहिं ईश्वरदास चवण लॻा माता मूंखे कुझु न खपे। मुंहिंजी अम्मा खे चइजांसि लक्ष्मी माता तूं मुंहिंजो ख़्यालु कयो आहे, मां कुर्बान वञा, ॿियो कुझु न खपे मूंखे। अरे माता मोकिलियो आहे, स्वीकार त करिणो पवंदो। असां तव्हां वटि आई आहियूं। न न, मूंखे सभु कुझु आहे। रिद्धियूं सिद्धियूं चवनि थियूं तव्हां वटि आहे छा? तव्हां वटि कुझु न आहे तॾहिं त दया आई आहे माता खे।
तव्हां वटि छा आहे? कहिड़ी शइ जी तव्हां वटि ज़रूरत न आहे ॿुधायो? भक्तनि जो जवाबु ॿुधो। भक्त चवनि था इहा सही ॻाल्हि आहे, मूं वटि कुझु बि कोन्हे, मां वटि कुझु बि कोन्हे ऐं मूंखे कुझु ज़रूरत बि कोन्हे। मां वटि कुझु आहे बि कोन ऐं मूंखे कुझु खपे बि कोन। असां वटि सभु कुझु आहे लेकिन अञा खपे, अञा खपे, जेतिरो जो वधीक खपे। हरे राम। तंग थी वियूं रिधियूं सिधियूं कि असांखे वापसि मोकिलींदो? चई भाई मां थोरी घुरायो तव्हांखे, तव्हां पाण ई आई आहियो। चई अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असां तव्हांखे कुझु ॾियणु आया आहियूं पर हाणे तव्हां खां कुझु घुरूं थियूं। कहिड़ो? छा था घुरो? चओ हरे राम। असां तव्हां खां थी घुरूं कि तव्हां असांखां कुझु घुरी वठो, वापसि न मोकिलियो। असांजी दिलि रखो, संत दयालु थींदा आहिनि त कृपा करे दया कयो, असांखां तव्हां कुझु घुरी वठो। कम से कम माता वटि वेंदीसीं त ईअं त चवंदीसीं कुझु ॾेई आयासीं। हा इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, वीचारी लक्ष्मी माता तव्हांखे कार्य सिद्धीअ लाइ मोकिलियो आहे, तव्हांखे बि जवाबु ॾियणो आहे। एतिरो त हुजणु ई खपे कि तव्हां जवाबु ॾियो कि असां कुझु ॾेई आई आहियूं। हा त हाणे छा 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 घुरंदव तव्हां? तॾहिं संत ईश्वरदास चवनि था एतिरो ई वरदान ॾियो कि अॼु मूं वटि आई आहियो, अगली बार कॾहिं अचिजो ई कोन मूं वटि। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। राम राम जो चवंदा हो, भुलिजी आओ तव्हां बि भाई। राम 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 राम। जय श्री राम। अहिड़ी महिमा आहे संतनि जी। आहा अहिड़ी महिमा आहे। आख़िर वीचारियूं हैरान थी वियूं कि हिन जी संत जी ॿुधी त ॾिस, घुरियईं बि ऐं घुरियईं अहिड़ो कि असांजा दरवाजा ई बंदि करे छॾियईं अचण जा। हा लक्ष्मी माता खे छा चवंदियूं? वरदान ॾेई आया आहियूं कि मूंखे कुझु न ॾिजो, मूंखे इहो ई वरदान खपे कि मूंखे